सिंध जी कॉम्परस सियासी ऐं मज़हबी पार्टियुनि कराची बाबति PTI, MQM ऐं पीपल्स पार्टी जे जुड़ियल कोऑर्डिनेशन कमेटी खे रद्द कंदे उनखे सिंध जी वहदत ते वार करार ॾिनो ऐं साज़िशुनि ख़िलाफ़ सेफ सिंध कमेटी ठाहिण ते इतफ़ाक़ कयो वियो। सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां हैदराबाद जे मक़ामी होटल में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें मुस्लिम लीग नून, SUP, जमात इस्लामी, JUI, अवामी तहरीक, क़ौमी अवामी तहरीक, अवामी वर्कर्स पार्टी, पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी ऐं नेशनल डेमोक्रेटिक पार्टी जे अॻवाननि शिरकत कई। कॉन्फ्रेंस में चयो वियो त पीपल्स पार्टी बिटे मकानी निज़ाम जियां राति जी ऊंधाईअ में कोऑर्डिनेशन कमेटी जो हिसो थी सिंध जे माण्हुनि पारां ॾिनल मैंडेट जी तौहीन कई आहे, जंहिंखे हू रद्द कनि था। APC में सिंध जे मफ़ादनि जी हिफ़ाज़त लाइ सेफ सिंध कमेटी ठाहिण ते इतफ़ाक़ कयो वियो ऐं गॾियल इतफ़ाक़ सां 8 ठहराव पास किया विया। कसीरुल पार्टी कॉन्फ्रेंस सिंध में वफाकी हुकूमत की तरफ से जो सियासी तजर्बे किए जा रहे हैं उन्हें रद्द करती है। वफाकी हुकूमत की बेजा सिंध में बेजा मुदाखलत को रद्द करती है। कराची शहर को सूबा बनाने का जो मुतालबा किया जा रहा है, ये हम सिंधियों के दायमी आफाकी बुनियादी हक के खिलाफ हमला तस्वर करते हैं। वफाकी हुकूमत की इस सोच को कि वो यहाँ डायरेक्ट वफाकी रूल लागू करे, इसको जमहूरी और आइनी कदरों के खिलाफ तस्वर करती है और मुतालबा करते हैं कि सिंध में PTI, MQM और PP के दरमियान होने वाले सियासी गठजोड़ और उसके नतीजे में बनाई हुई कोऑर्डिनेशन कमेटी को न कबूल करते हैं, इसे फिलफोर ख़त्म किया जाए। आइन के मुताबिक वज़ीर आला सिंध को सूबे का बाख्तियार चीफ एग्जीक्यूटिव तस्लीम करके सारे तरक्याती और इंतज़ामी उमूर सिंध हुकूमत के दायरे कार में लाए जाएं। सारी सियासी जमायतें सिंध से इज़हार यकजहती का मुजाहरा करते हुए अज़म करते हैं कि सिंध की तकसीम पाकिस्तान की तकसीम साबित होगी। इसलिए ऐसा कोई भी जल्दबाजी में कदम न उठाया जाए जिसमें सिंध के अंदर अनारकी पैदा हो और उसके नतीजे में न ख़त्म होने वाली खाना जंगी जन्म ले, जिससे पाकिस्तान खुद अदम इस्तेहकाम का शिकार होगा। इन मौके ते APC जे मेज़बान STP जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी ॻाल्हाईंदे चयो त कराची जे मसइलनि जो ज़िम्मेवार पीपल्स पार्टी ऐं MQM आहिनि। कराची खे सिंध खां धार करण जी साज़िश पाकिस्तान खे विरहाइण जी साज़िश आहे। सिंध के मां समझूं था, धरती हमारी माँ है, उस धरती का बंटवारा किसी भी सूरत में हमें कबूल न होगा। न ही हम सिंध में कोई मावराए आइन, कोई अमल जिससे वफाकी हुकूमत हमारे वसाइल पर कब्जा करे, हमारे साइल पर कब्जा करे और हमारी हाकमियत के लिए खतरात पैदा करे, ये तीनों चीज़ें हमें कबूल नहीं। सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह सईद जलाल महमूद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मर्कज़ जूं अखियूं सिंध जे समुंड ते आहिनि। अहिड़ी साज़िश ख़िलाफ़ असांखे तयारु रहणो पवंदो ऐं कराची वारो शोशो उन मंसूबे जो हिसो आहे। इहा वफ़ाक़ जी बदनीयती आहे त कराची जो नालो वठी करे सामूंडी हदुनि ते कंट्रोल करियूं, सिंध ऐं बलोचिस्तान जे सामूंडी हदुनि खे ज़ाब्ते में आणियूं ऐं हू चाहिनि था त सूबाई जेके बाउंड्रीज़ आहिनि उहे ख़तमु करे, जेको 12 नॉटिकल माइल्स आहिनि उहे ख़तमु करे, उन खां पोइ इंटरनेशनल, पोइ असीं नेशनल बाउंड्रीज़ में जेको अज़म करे छॾियूं, पोइ टोटल पोर्ट्स जो अख़्तियार हींअर चाहे सी पोर्ट जी सूरत में हुजे या कंहिं ॿी सूरत में हुजे, जेको बि फ़ाइदो आहे वरी बि उहो वफ़ाक़ी हुकूमत ऐं उन्हनि वफ़ाक़ जे हुकुमराननि जे माथे हथ हुजे। मुस्लिम लीग नून सिंध जे सदर सैयद शाह महमूद शाह चयो त सिंधी मुनज़िम क़ौम आहे। कराची वारो मामिलो सिंध जे क़ौमी बका जी जंग आहे। कराची सिंध आहे ऐं सिंध कराची आहे। नेशनल डेमोक्रेटिक पार्टी जे सरबराह हई बलोच चयो त सिंध ऐं बलोचिस्तान जे पोरियत मज़लूम माण्हुनि खे पाण में गॾाइण जे लाइ असांखे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। जेतिरे तक असां सियासी कारकुन सिंध ऐं बलूचिस्तान जे मज़लूम ऐं महिनतकश अवाम खे कराईंदासीं न, असां कामयाबु न ईंदासीं। न सिंध अकेलो पंहिंजी धरती जो हिफ़ाज़त करे सघे थो, न बलूचिस्तान पंहिंजी धरती जो हिफ़ाज़त करे सघे।
अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान एडवोकेट सजाद चांडे जो चवणो हो त पीपी पंहिंजी बिठी पॉलिसी अख्तियार करे माण्हुनि खे बेवकूफ़ पई बणाए। हुन चयो त पीपल्स पार्टी जी हुकूमत हूंदी त सिंध जी विरासत जी बि ॻाल्हि थींदी रहंदी। पीपल्स पार्टी जे इन बिटे मयार खे इन दोहरी पॉलिसी जे ख़िलाफ़ बि असीं सम्झूं था त सिंध जो क़ौम सुजाॻ थिए, सिंधी क़ौम। ऐं अॻिते अचूं जीअं माज़ीअ में वन यूनिटी जे ख़िलाफ़ सिंधु दरिया जे बचाव जे लाइ, पंहिंजे वसीलनि जे बचाव जे लाइ जदोजहद थींदी रही आहे, हिकु दफ़ो वरी सिंधी क़ौम खे जाॻण जी ज़रूरत आहे। असीं सभु गॾिजी सिंध जो हर तबिके सां तालुक़ु रखंदड़ हर फ़र्द पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ सम्झी जॾहिं पीपल्स पार्टी ऐं वफ़ाक़ जे अहिड़ियुनि पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ उथी गॾु थींदासीं त पाण पंहिंजा वसीला, पंहिंजी धरती, पंहिंजो सभु कुझु बचाए वेंदासीं। जमीयत उलमा इस्लाम सिंध जे अॻवान मौलाना ताजमम नाहिम जो चवणो हो त जेवा जो वाज़े मौक़िफ़ आहे त सिंध जी विरासत कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। जमीयत उलमा इस्लाम जो सिधो ऐं वाज़े मौक़िफ़ आहे त असां कंहिं बि सूरत में कराची खे सिंध खां अलॻि थियणु न ॾींदासीं। चाहे असांखे क़ुर्बानी ॾियणी पवे त क़ुर्बानियूं ॾींदासीं, जेलनि में वञिणो पए त वेंदासीं, लेकिन कंहिं बि सूरत में कराची खे असां जुदा थियणु न ॾींदासीं। क़ौमी तहरीक जे अॻवान मज़हर राहू जो चयो त कराची कमेटी जे नाले में सिंधी माण्हुनि खे निशानो बणायो वेंदो। नाल हुक्मराननि जी सज़ा सिंध ऐं सिंध जे माण्हुनि खे छो थी ॾिनी वञे? हुन चयो त कराची खे सिंध खां फुरणु आलमी साज़िश आहे। अवामी वर्कर्स पार्टी सिंध जे जनरल सेक्रेटरी जावेद राजपर जो चवणो हो त हुक्मरान धुर ऐं नस्ल परस्त कुवतनि विच में जहिड़ो मिल्कियत ते आहे, हुननि जो कराची जे शहरनि सां को वास्तो न आहे। पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी जे अॻवान सिकंदर यूसुफ जी चयो त कराची वारे मसइले ते असां सिंध जे माण्हुनि सां गॾु आहियूं। सिंध ते हुक्मरानी जो हक़ सिंधियुनि खे आहे। जमात इस्लामी सिंध जे डिप्टी जनरल सेक्रेटरी अब्दुल हफ़ीज़ बिधारानी जो चवणो हो त असां कराची जे हवाले सां वफ़ाक़ जी कमेटी खे क़बूल नथा कयूं। असां सिंध जे चपे चपे जी गॾिजी हिफ़ाज़त कंदासूं। जेके बि सिंध दोस्त धुरियूं आहिनि उन सां यकजा थी करे जमात इस्लामी सभिनी दोस्तनि सां गॾिजी करे सिंध जी हिफ़ाज़त कंदी। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, लेखकनि, साजिदवंदनि वॾे अंग में शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk